प्रोग्राम में भलीकार व्यूज़ टाइम सां गॾु मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, सिहत आलमी इदारे चयो आहे त कोरोना इंसान जो सभ खां वॾो दुश्मन आहे। कोरोना तेज़ी सां फैलिजी रहियो आहे। लॉकडाउन में नरमी करण वारा खोड़ सारा मुल्क ग़लति रुख में वञी रहिया आहिनि। WHO चयो आहे त वेझे मुस्तक़बिल में कोरोना जा असर घटि थींदे नथो अचे ऐं लाइफ स्टाइल में बि का तब्दीली न ईंदी। ॿिए तरफ़ UNO चयो आहे त कोरोना वबा सबबि बुख ऐं बदहालीअ जी सूरत हाल संगीन थी चुकी आहे। दुनिया में हर 9 नंबर माण्हू जेको आहे बुख ऐं बदहाली जो शिकार आहे। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ अॼु असां पैनल जी टीम मौजूदु आहे। अॼु असांखे जॉइन कयो आहे अमर सिंधु साहब आहे, नसीर मेमण साहब, सोहेल सांगी साहब, शबीर शर साहब, इनाम भट्टी साहब ऐं अली हसन साहब। महिमाननि खे भलीकार जी। अमर सिंधु साहब, तव्हां खां शुरूआत कयूं था। मुंहिंजो सवाल तव्हां खां इहो आहे त पाकिस्तान हुकूमत अहिड़ी सूरत हाल खे मुंहुं कीअं ॾेई सघंदी जिते बुख ऐं गुरबत बि आहे ऐं कोरोना वबा जे फैलिजण सबबि वॾो हिकिड़ो ख़तरो बि आहे जेको लॉकडाउन जी नरमीअ जो करे थी रहियो आहे। जेका सिचुएशन आहे उन में त ईअं लॻे थो त जेका कोरोना जी सूरत हाल आहे उहो असांजे हुकुमरान तबिके जे लाइ ऐं ख़ासि तौर ते जेका सदा जवान हुकुमरान तबिको आहे उन जे लाइ हिकिड़ी जेका असां ख़ासि ख़ुशूसी पैकेज खणी आई आहे ख़ुशहाली जा। जॾहिं त जेका असां हिन कोरोना मां पैदा थींदड़ जेका सूरत हाल आहे उन सूरत हाल खे जेकॾहिं लोड़णो आहे कंहिंखे त उहो पाकिस्तान जो अवाम आहे। तव्हां ॾिसो था त जीअं ई पाकिस्तान जे अंदरि कोरोना जी आमद थी उन कोरोना जी आमद में हुकूमत जो कंट्रोल मार्केट सां, हुकूमत जो कंट्रोल पंहिंजे पॉलिसियुनि सां, हुकूमत जो कंट्रोल महांगाई हुजे, कोरोना जो कंट्रोल हुजे, उन्हनि सभिनी तां हलियो वियो ऐं लॻे थो त जेका असां मुल्क अहिड़े जेका असां उन माफ़िया जे हथ में मुल्क बि न चइजे त हुकूमत उन माफ़िया जी माना हली रही आहे जेको हर बदतरीन सूरत हाल मां, हर बहरान मां, हर माली माशी ऐं जेका असां सिहत जे बहरान मां वधि में वधि फ़ाइदा वठी रहियो आहे। ऐं हीअ जेका सूरत हाल थी रही आहे त कल्ह जेका असां ॾुखोईंदड़ जेका ख़बर हुई सभ खां वधीक त गुज़िरियल जेके आहिनि हफ़्ते जे अंदरि माण्हुनि केतिरनि जेका असां लखनि जी तादाद में माण्हुनि पंहिंजे घर जा सामान विकिणी रोज़ी रोटी कई आहे। ही उहा जेको घर जा सामान विकिणण जो मतिलबु आहे त ही उहो तबिको आहे जेको थोरो घणो सफ़ेद पोश, थोरो घणो उहो चइजे त वाइट कलर वारो आहे। हाणे जॾहिं वाइट कलर जेको तबिको आहे उहो पंहिंजे घर जा टीन तपड़ विकिणण जे पुठियां आहे त तव्हां सोचे सघो था त हिकिड़े आम जेको अॻी वर्किंग क्लास आहे उन वर्किंग क्लास जी कंडीशन कहिड़ी हूंदी। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो था त जेका ताजिर बिरादरी आहे जेका ख़ासि तौर ते वेठी आहे ऐं ॿिया जेका असांजे ख़ान साहब वारी जेका असां कंस्ट्रक्शन वारी जेका असां उन्हनि जी तव्हां तरक़ी ॾिसो तव्हां इन जेका असां जेको इंडस्ट्रियलिस्ट क्लास आहे उन्हनि जी तरक़ी ॾिसो, उन्हनि जो त जेका असां ॾींहं ॿ ॾींहं वधी रहियो आहे। इहे वार्निंग्स जेके ख़ासि तौर ते कोरोना जे हवाले सां WHO जूं अचनि पियूं उहे मुंहिंजे ख़्याल में पहिरियनि ॾींहंनि में अचणु शुरू थी वियूं त हीउ नओं वर्ल्ड ऑर्डर आहे ऐं इहो नेचर जो वर्ल्ड ऑर्डर आहे जेको इकोनॉमिकली सॼी दुनिया जे सियासी तोड़े जेका असां माशी नेचर खे ऐं उनखे चेंज कंदो। सो मां ईअं सम्झां थी त हिन में पाकिस्तान बदतरीन बहरान जो शिकार थींदो ऐं उन्हनि 4-5 मुल्कनि में बल्कि इते टॉप ते हूंदो जिते चइजे त कहिड़ा मुल्क वधीक बहरान जो शिकार थिया वधीक बदतरी ॾा विया। ठीकु आहे अमर सिंधु साहब, तव्हांजो चवणु आहे त पाकिस्तान बदतरीन बहरान जो शिकार थींदो। हलूं था सोहेल सांगी साहब। जी सोहेल सांगी साहब, पाकिस्तान अहिड़ी सूरत हाल जो मुक़ाबिलो कीअं करे सघंदो? पाकिस्तान में घटि में घटि मौजूदा हुकूमत में त अहिड़ा अफ़ाद न आहिनि छाकाणि जो हिन गुज़िरियल दौर में जेके बि बहरान पैदा थिया कोरोना जे बहरान खां वठी, खंड जे बहरान खां वठी, अटे जे बहरान खां वठी जेके बि सिचुएशन आहियूं उन कंहिं में बि ठीक तरह सां उनखे मुंहुं ॾेई न सघिबी आहे। त इन जे करे वॾे में वॾी जेका ॻाल्हि आहे उहा आहे त हिते सिर्फ़ु जेको हिकिड़ो वेस्टेड इंट्रस्ट आहे जेको ख़ासि मफ़ाद रखण वारो आहे जेको विच में जेको आउं अॻे बि चवंदो आहियां हिकिड़ो असां वटि दलाल सरमाएदार जी हुकूमत आहे उन टाइप जी जेके आहिनि वापारी जी क्लास आहे उन जो ई जेको उन में कंट्रोल रहे थो ऐं हुकूमत ई खणी चइजे त हुकूमत जो जेको कंट्रोल आहे उहो उन्हनि जे हथ में आहे। इन करे जेसि ताईं इहो जारी रहंदो तेसि ताईं उनखे इन बहरान मां नथो निकिरी सघिजे। पाकिस्तान जे घणनि पासनि खां चैलेंज आहे। हिकिड़ो पासो इहो सिहत वारो आहे, ॿिए पासो जेको इहो हंगर ऐं जेको अंडर न्यूट्रिशन वारो आहे, टियों पासो जेको एग्रीकल्चर जो उहो सॼो आहे इकोनॉमी जो। त इन करे इहो हिकिड़ो घण पासाऊं आहे
ऐं वधीक उन में जेको हिननि जी जेका मिसमैनेजमेंट आहे या जेका हुकुमरानी स्टाइल आहे उहो अञा वधीक उन खे मेज़ करे पियो, अञा बि उन सभिनी खे जेको आहे सो वधीक गड़बड़ करे पियो। आउं सम्झां थो त वधीक जेको आहे सो क्रिएट कंदा इहे हुकूमत जा आफ़ार। ठीकु आहे जी। नसीर अहमद साहब, WHO ऐं UNO जी जेका वार्निंग आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे, उन सूरत हाल में इहो ॿुधायो त पाकिस्तान अहिड़ी सूरत हाल खे मुंहुं कीअं ॾेई सघंदो? ॾिसो, WHO जी जेका वार्निंग आहे उहा त इहा आहे त ही वबा ख़तरनाक शकिल ते इख्तियार करे ऐं उनखे जेके मुल्क लॉकडाउन खां वापसि था थियनि उहे वधीक हाणे पंहिंजे अवाम खे अज़ाब में विझंदा, वधीक नुक़सानु कंदा। इन जो हल त पाकिस्तान गवर्नमेंट कढी वरितो आहे त टेस्टूं घटाईंदा वञो। सो टेस्टूं घटाए ही चाहिनि त 3-4 ॾींहंनि में हिनखे ॿुड़ी करे सघनि था। हिननि बिल्कुलु तय करे छॾियो आहे त इन शइ खे हाणे ॿुधणो ई कोन्हे, ॾिसणो ई कोन्हे। कोरोना ॼाणे, माण्हू ॼाणनि, हिननि जी पहिरें ॾींहं खां वठी इहा पॉलिसी आहे। ऐं सिंध गवर्नमेंट जिते सख़्तु स्टांस वरितो, हाणे आहिस्ते आहिस्ते वक़्त सां सिंध गवर्नमेंट बि पोयां पेर कया आहिनि ऐं असांखे सिंध गवर्नमेंट जे अंदरि बि हाणे उहा एनर्जी ऐं विल कोन थी नज़र अचे। जेतोणीकि चौधरी मुराद अली शाह साहिबु चयो त हीअ जेका वक़्त खां अॻु अवाम खे मुबारकूं न ॾियणु घुरिजनि ऐं माण्हू एहतियात कनि, पर सची ॻाल्हि आहे त मूंखे हाणे का इन्फोर्समेंट SOPs जी सॼे पाकिस्तान में जीअं कोन थी, सिंध में बि कोन थी नज़र अचे। सो प्रैक्टिकली ही कोरोना जे रहम करम ते माण्हू चढ़ियल आहिनि, जेके बचिया जेके मुआ, बिल्कुलु इहो रवैयो आहे। फूड सिक्योरिटी वारो मामिलो ॾिसो, इहा ॾाढी हिकिड़ी सितम ज़रीफ़ी जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो मुल्क जंहिं वटि डेयरी जी जेका प्रोडक्ट आहे, दुनिया जी 6-7 नंबर वॾो खीर जी पैदावार हिते हुजे ऐं 5 वॾा दरिया तव्हां वटि हुजनि, कुदरती ढंढूं हुजनि ऐं हर तरह जूं 4-4 मौसमूं हुजनि, सभई गुल ॿूटा ऐं पंहिंजो मेवा ऐं फसल हिते थींदा हुजनि, उन खां पोइ बि माण्हू वेला कटनि ऐं फसल बम्पर क्रॉप जिन ॾींहंनि में लहे उन ॾींहंनि में माण्हुनि खे खाइण लाइ अन्न न हुजे। इन खां वॾी शर्मनाक ॻाल्हि कहिड़ी हूंदी? एग्रीकल्चर जे बारे में हाणे माहिर बिल्कुलु हिते वाज़े आहिनि त माना प्रोडक्टिविटी उपाइण इहा हिकिड़ी सलाहियत आहे। उनखे उन ताईं पहुच, एक्सेसिबिलिटी ऐं अफोर्डेबिलिटी, इहे आहिनि असुल इशूज़। ऐं इन जे पुठियां सॼी जेका डिस्टॉर्शन आहे उहा आहे मार्केट फोर्सिस जी। हिते हुकूमतुनि में सलाहियत बि कान्हे, नित बि कान्हे जो मार्केट खे रेगुलेट कनि। मार्केट जी मर्ज़ी जीअं हुकूमतुनि अवाम खे रेगुलेट करे, को रीज़न कोन्हे त बम्पर क्रॉप हूंदे तव्हां वटि 70-80 शुगर मिलूं हुजनि, माण्हू खंडु न वठी सघनि, हेॾो वॾो कणिक जो क्रॉप लहे ऐं माण्हू अटे जे लाइ मानीअ लाइ परेशान हुजनि। इन करे जो हिननि खां रेगुलेट नथो थिए, हिननि जी गवर्नेंस कान्हे का। मार्केट में जेके फोर्सिस वेठियूं आहिनि, जिन खे माफ़िया था चवनि, पर उहे मार्केट में न वेठियूं आहिनि, हिननि जे अंदरि वेठियूं आहिनि, उहे वेठियूं फ़ैसिला कराइनि। सो पाकिस्तान खे उसूली तौर एग्रीकल्चर सेक्टर जे सॼो पोटेंशियल पाणी ऐं मौसमनि खां ऐं ज़मीन ताईं सभई इनपुट्स मौजूदु आहिनि। पाकिस्तान जे अंदरि फूड क्राइसिस न हुजणु घुरिजे। पाकिस्तान त मोस्ट फूड सिक्योर कंट्री हुजणु घुरिजे। हीउ सिर्फ़ु ख़राब हुक्मरानीअ जो नतीजो आहे ऐं बद इंतिज़ामिया जो नतीजो आहे। तंहिंजे करे असां इहा सूरत हाल ॾिसूं था। इहा हिननि खां सुधरण जो को बि इम्कान मूंखे नथो नज़र अचे। माण्हू जीअं परेशान थियनि पिया, वधीक परेशान थी। तव्हां चवणु आहे त हुकूमत हिनखे फेस न करे सघंदी, जो मुक़ाबिलो न करे सघंदी। हलूं था इनाम भट्टी साहिब ॾे। जी इनाम भट्टी साहिब, जेका हीअ सूरत हाल आहे जंहिंमें WHO जी वार्निंग ऐं UNO जी वार्निंग तव्हांजे साम्हूं आहे, पाकिस्तान जहिड़ो ज़ईफ़ मुल्क जंहिंजी मईशत ऑलरेडी कमज़ोर आहे, हिन सूरत हाल खे मुंहुं कीअं ॾेई सघंदो? अनिल, हिकिड़ो त जेको वॾो कंसर्न आहे उहो इहो आहे त WHO जो चवणु आहे त वर्स एंड वर्स एंड डे ओवर डे इट बिकम्स मोर वर्स, यानी हर ईंदड़ ॾींहुं कोरोना जे हिसाब सां ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार कंदो वेंदो। उहो न रुॻो माण्हुनि जे मौत जी शिकिल में, पर इकोनॉमी जेका आहे मईशत जी शिकिल में, उहा बि सॼी दुनिया जी जेका आहे सा शेटर थी वई आहे। हाणे अहिड़ी सूरत हाल में हिकिड़ी अहल क़यादत सां गॾोगॾु उन क़यादत जी ज़रूरत हूंदी आहे जिन में इहा रिट हुजे, इहा विल हुजे त उहो पंहिंजी रिट जेका आहे सा बहाल करे सघनि ऐं उन्हनि सभिनी फोर्सिस खे कंट्रोल करे सघनि जेके रियासत खे कंट्रोल थियूं कनि, बजाए इन जे जो रियासत उन्हनि शयुनि खे कंट्रोल करे उन्हनि वापारियुनि खे, सनअतकारनि खे ऐं जेके मुल्क जी मईशत ते बार लॻाए वेठा आहिनि उन्हनि खे कंट्रोल करे सघे। पर उबतो हिते इहो आहे त उहे उन्हनि खे कंट्रोल था कनि, जंहिंजो ई सबबु आहे त हिते सूरत हाल वधीक ख़तरनाक थी नज़र अचे। हीअ सदी जेका ईंदड़ आहे इन कोरोना खां पोइ दुनिया जे अंदरि जेके ख़ुशहाल मुल्क हूंदा उहे सनअत ऐं सर्विसिस वारा न हूंदा, पर जिन वटि ज़राअत बहितर हूंदी उहे वधीक ख़ुशहाल थींदा ऐं उहे सर्वाइव करे सघंदा। हाणे इहो हिकिड़ो हिन वक़्त जो सच आहे त हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि ज़राअत हिकिड़ो बहितरीनु जेको आहे
ज़रियो आहे मुआइश जो, इकोनॉमी जो, जेकॾहिं सही हिननि वटि मईशतदान हुजनि, सही हिननि वटि सलाहकार हुजनि जिन में अहलियत हुजे ऐं इहा क़ाबिलियत हुजे त उहे असेस करे सघनि त इन सभिनी प्रोडक्ट्स खे कीअं वैल्यू एडेड करे ऐं उन जी न रुगो वैल्यू एडिशन कजे पर बल्कि उन जी क्वांटिटी जेका आहे उहा केतिरी वधे जो न रुगो पंहिंजे इस्तेमाल था पर उन्हनि ॿियनि मुल्कनि में बि उनखे खणी वञे जितां उनजे ज़रे मुबादिल जेको आहे सो नाणो जेको आहे सो आणे सघिजे। पर हिते हालत इहा आहे त कणिक असांजे पंहिंजे इस्तेमाल खां वधीक पैदा थी थिए पर उहा पोइ बि खोट जो शिकार थी वञे, खंड पंहिंजे इस्तेमाल खां वधीक पैदा थिए पर पोइ उहा बि खोट जो शिकार थी वञे, काटन जी सनत मुकमिल तरह ते वेहिजी वई आहे। हाणे अहिड़े मुल्क में कहिड़ी तवको रखूं, कहिड़ी उमेद रखूं? त मूंखे ईअं थो लॻे त हीअ रुगो हुकूमत न, पीटीआई हुकूमत न, पर उहे सभु धुरियूं जेके हिन मुल्क जा सम्झनि था ऐं दावा कनि था त असीं पाकिस्तान जा ख़ैर ख़्वाह आहियूं ऐं उनजो दिफ़ा चाहियूं था, त उहे अहिड़ी सूरत-हाल में मुल्क जी जॾहिं मुआशी हालत ख़राब थींदी त छा मुल्क जो दिफ़ा मुमकिन थी सघंदो? किथे अनारकी वधीक जनम न वठंदी? किथे उहे फोर्सिस जेके ॿिया उनजे ख़िलाफ़ हुजनि उहे इन्हनि शयुनि खे इस्तेमाल करे मुल्क जे अंदरि अदम इस्तेहकाम पैदा करे कोन था सघनि? त ही सभु शयूं जेके आहिनि उहे मुंहिंजे लाइ सिर्फ़ु सरकार न, पीटीआई हुकूमत न, पर उहे सभई फोर्सिस जेके पाकिस्तान खे हलाइनि था, पाकिस्तान जा ख़ैर ख़्वाह हुजण जा दावेदार आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे त पाकिस्तान जी मईशत खे कहिड़ो दग ॾींदा जो हिते जा माण्हू पंहिंजी ज़िंदगी। ठीकु आहे इनामिर साहब, तव्हांजो मौक़ो अची वियो। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट हुकूमत खे शुगर मिल्स ख़िलाफ़ कार्रवाई जी इजाज़त ॾेई छॾी आहे। ॿिए तरफ़ हुकूमती उहिदेदारनि खे मना कयो आहे त खंड रिपोर्ट ते बयानबाज़ी न कनि, हुकूमत ऐं इदारा कानून मूजिबि कार्रवाई कनि, इहो चवणो हुयो सुप्रीम कोर्ट जो। ॿिए तरफ़ सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त असांजे मथां दबाव आहे त फ्लोर मिल्स खे कणिक ॾियूं हलंदड़ महीने जुलाई जे महीने में। हुन चयो त पंजाब में अॻु में ई कणिक जो ऐं अटे जो बहिरान पैदा थी चुको आहे। असांखे सम्झ में नथो अचे छा सिंध में बि अटे जो बहिरान पैदा करणु चाहिनि था। इन सूरत हाल ते राय मालूम करण लाइ हलूं था असां अमर सिंधू साहिब ॾे। अमर सिंधू साहिब इहो ॿुधायो त पहिरें सेगमेंट में असां WHO जी ॻाल्हि कईसीं, UNO जी ॻाल्हि कईसीं, फूड सिक्योरिटी जी ॻाल्हि कईसीं। इन खां अॻु में पंहिंजे पोयनि प्रोग्रामनि में असां ज़िक्र कयोसीं त हुकूमत जेके रिपोर्टूं जारी कयूं आहिनि पोएं साल जूं, उन में ॿुधायो वियो आहे त सिर्फ़ु एग्रीकल्चर सेक्टर हिकिड़ो आहे जेको परफॉर्म करे पियो। हाणे एग्रीकल्चर जे हवाले सां असांखे त फूड सिक्योरिटी न हुजणु खपे, पर जेका हिन जी मिसमैनेजमेंट आहे गवर्नमेंट जी, ऐं जेका करप्शन आहे, ॿिए पासे वबा जे करे जेके असां मतिलबु हिकिड़ी तकलीफ़ दे मरहले मां गुज़री रहिया आहियूं, इन पूरी सूरत हाल में मुंहिंजो तव्हांजो सवाल इहो आहे त जेकॾहिं फूड सिक्योरिटी जो बहिरान पैदा थी वियो त पोइ हुकूमत हुनखे मुंहुं कीअं ॾींदी? हक़ीक़त इहो आहे त तव्हांखे यादि हूंदो ऐं पाण ई हिन प्रोग्राम में जेका असां ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, ख़ासि तौर ते जॾहिं लाबारनि जी मौसम हुई ऐं कणिक लही रही हुई सिंध जे हवाले सां, पाण इहो चवंदा रहिया हुआसीं त सिंध हुकूमत खे हिन वक़्तु न पर उन वक़्त खां अखि पटणु खपे। ऐं ख़ासि तौर ते कोरोना खां पोइ जेका दुनिया जी जेका असां सूरत हाल थियणी आहे, सॼी दुनिया जे अंदरि जेका असां ही फूड सिक्योरिटी जो बहिरान पैदा थियणो आहे ऐं उन बहिरान में लाज़मी तौर ते जेके सगारियूं धूरियूं हूंदियूं उहा जेका असां ज़ख़ीरा अंदोज़ी बि थींदियूं ऐं जहिड़ी हुकूमत आहे उन में लॻे थो त न रुगो ज़ख़ीरा अंदोज़ी थींदियूं पर इहो लॻे थो त इहा जेका असां कणिक आहे उहा ॿाहिरि बि वेंदी। इन खां अॻु में बि ख़बरूं घणियूं रहियूं आहिनि त असां वटि हाणे जेका असां ख़ासि तौर ते जेका असां इन जो शुगर जो जेका असां रिपोर्ट में अची वियो त उहा अफ़गानिस्तान मोकिली वई या न मोकिली वई, पर हक़ीक़त इहा आहे त कणिक जो वॾी जेका असां मिक़दार जेको आहे टननि जे हिसाब सां उहो गैर कानूनी तौर ते अफ़गानिस्तान वेंदो रहियो आहे ऐं उहो न रुगो ॿियनि जॻहनि तां पर सिंध खे जेका हूअं पाण भरी आहे। ऐं अॼोके जेका असां जेका मीटिंग कणिक जे हवाले सां जेके असां आला सतही इजलास थियो आहे सिंध हुकूमत में, उन में इन ॻाल्हि जी जेको सो इत्मिनान त ज़ाहिर कयो वियो आहे जेको मौजूदा जेका असां कणिक आहे उहा काफ़ी हूंदी, पर उन सां गॾोगॾु इहो जेको वज़ीर आला जो जेको इहो ख़दशो ॾेखारियो वियो आहे त उन्हनि खे मथां मजबूर कयो वञे पियो त शुगर इन्हनि खे फ्लोर मिलनि खे जेका असां कणिक ॾिनी वञे। मां सम्झां थी त हींअर ख़ासि तौर ते सिंध हुकूमत खे बिना बग़ैर के दबाव जे हिकिड़ा सख़्तु क़दम वठणा पवंदा, ख़ासि तौर ते हुनजी जेका ॿाहिरि जेका सूबनि ॾांहुं बैनुल सूबाई जेका चुरपुर आहे उनखे रोकणो पवंदो। उहो चाहे तव्हांजी जेका असां जेका असां पंजाब बॉर्डर मां वञे या उतां
उनखे रोकणो पवंदो। इहो नंबर ते जेका उन्हनि खे जेका सिंध हुकूमत खे करणु खपे उहा आहे जेका ज़ख़ीरा अंदोज़ी थींदी ऐं बाद में जेका इहे माफ़ियाज़ साम्हूं ईंदा। सिंध हुकूमत खे तमामु घणी जेका सा इन जे बारे में जेका नज़रदारी जी जेका सा ज़रूरत आहे ऐं रुगो पॉलिसी जेका असां सिर्फ़ु जेका असां मीटिंगनि ताईं न हुजणु खपे, पर असां ॾिठो त उन टाइम ते लाबार जे टाइम ते बि इहा खंड जी चुरपुर नज़र इन जी कणिक जी चुरपुर नज़र आई त खुराक जी ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं उनखे ॿियनि सूबनि में मुंतकिल बचाइण लाइ सख़्तु पॉलिसियूं वठनि। ठीकु आहे जी। शबीर साहब तव्हां ॾे अचूं था, इहो ॿुधायो त UN पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त दुनिया में कोरोना सबबु जेका आहे बुख ऐं बदहाली ऑलरेडी वॾो ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार करे चुकी आहे। उनखां पोइ असांजी जेका पाकिस्तान जी रिपोर्ट आई पोएं साल जी, हुन में ॿुधायो त एग्रीकल्चर शोबो बराबरि परफॉर्म करे रहियो आहे, सुठो परफॉर्म करे रहियो आहे ॿियनि शोबनि जे मुक़ाबले में। पर हिकु तरफ़ ॾिसूं था त गवर्नमेंट जी मिसमैनेजमेंट बि आहे, करप्शन बि आहे, कोरोना जे करे बि काफ़ी तबाही आई आहे। हाणे जेकॾहिं इन पूरी सूरत हाल खां पोइ फूड सिक्योरिटी जो बहरान पैदा थियो त हुकूमत उनखे मुंहुं कीअं ॾींदी? जी मसइलो इहो आहे त हाणे हुन जे लाइ हुकूमत ई ॿुधाए सघंदी। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त कोरोना खे हींअर जेको आहे सो बाक़ाइदे हथियार तौरु इस्तेमालु कयो पियो वञे ऐं ख़ासि तौर सां जेको यूरोप में जीअं तहरीक शुरू थी हुई त टैंक ख़तमु कयो ऐं उते सोशलिस्ट तहरीक जेका तमामु वरी ज़ोर शोर सां शुरू थी वई। बेरोज़गार माण्हू चयो त असांखे ख़ैरात न खपे, असांखे जेके अनएम्प्लॉयमेंट जा फंड आहिनि उहे न खपनि। इन तरह सां हाणे हिन बीमारी खे बाक़ाइदे ख़ौफ़ ऐं हिरास तौरु जेको आहे सो इस्तेमालु कयो थो वञे पियो। थोरे पाकिस्तान में बि ॾिसो त 2,70,000 ते वञी पहुता आहिनि। भई जेके माण्हू चङा भला था थियनि उहे त हुन मां माइनस कयो। इहे कहिड़ी मैथमेटिक्स आहे, कहिड़ो तरीक़ो पियो हले, कहिड़ो हिसाब पियो हले। जेके माण्हू चङा भला था थियनि उहे बि हुन में शामिल आहिनि। हिन रुगो हिरासमेंट माण्हुनि खे साइको केस ठाहियो वियो आहे, नफ़्सियाती मरीज़ ठाहियो वियो आहे सॼी दुनिया जे अंदरि त पंहिंजे हक़नि जे लाइ माण्हू ॿाहिरि न निकिरनि, इन ख़ौफ़ में वतल हुअनि, घरनि में बंदि वेठा रहनि, हुकुमराननि खे जीअं वणे तीअं जेके कंदा रहनि। अहिड़ी तरह जूं पॉलिसियूं ठाहिणु चाहिनि उहे ठाहिनि, अवाम दुश्मन पॉलिसियूं हुजनि जेके बि हुजनि उहे ठाहींदा रहनि। इनखे हींअर बाक़ाइदगी सां बजाए हिन ॻोढ़ा गैस जे या गिरफ़्तारियुनि जे माण्हुनि जे ख़ौफ़ में रखो। हे उनखे अनलिमिटेड पीरियड ताईं इन्हनि जा इरादा आई आहिनि। जॾहिं त हीअ बीमारी ओड़ी कान्हे का जहिड़ी 1968 में आई, जंहिंमें जेके से लखनि जे तइदाद में जेके से माण्हू हुआ। हींअर माण्हू एहतियात तौरु इम्यूनिटी पावर वधाए पंहिंजो पाण खे डिफेंस में आणे पियो, बचाव में आणे पियो। हालांकि हुन में हुकूमत जेका आहे सा एतिरो एजुकेट बि कान पई करे। टीवी वग़ैरह ते इन क़िस्म जा परमानेंटली प्रोग्राम बि कोन था हलनि पिया। हिन जा जेके एडवर्टाइज़मेंट जा शोबा आहिनि उहे ई जेके नॉर्मल क़िस्म जे एडवर्टाइज़मेंट करोड़ रुपया ख़र्च था करे पंहिंजूं कमीशनूं था वठनि वेठा। कहिड़ी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंध तौरु पूरे पाकिस्तान में हिन साल कणिक जो बम्पर फसल थियो आहे, तमामु बहितरीन फसल थियो आहे। थोरे माकड़ जे बावजूदि कणिक जी इहा ख़ुशूसियत आहे त कणिक जेॾी महिल उभिरी आई ओॾी महिल हुन मथां माकड़ जो आई त उनखे बाक़ाइदगी सां हिकिड़ो ताक़त ॾिनी, हुन सां गॾु हुनखे बिजड़ो पर भाण बि मिली वियो। वॾे हिन में जेका सोभली आई। हुन खां पोइ जेका वॾे में वॾी ख़रीदारी जेका थी आहे उहा प्राइवेट सेक्टर तमामु घणी कई आहे, गवर्नमेंट सेक्टर सफ़ा घटि कई आहे। ऐं प्राइवेट सेक्टर छा कयो आहे त उहा कणिक या त जेका ज़ख़ीरा अंदोज़ थी वई आहे, ज़ख़ीर गोदामनि में बंदि थी आहे। ॿियो अफ़गानिस्तान घणो हली वई आहे ऐं अञा बि वेंदी। अफ़गानिस्तान बने पई, हुन में ख़ुदि हुकूमती जेके हल्का आहिनि ऐं उहे ताक़तवर सगारियूं कुवतूं जेके उहे हुन में मुलविस आहिनि। इहो असांजो जेको आहे सो वञे थो पियो अफ़गानिस्तान जे थ्रू जेको आहे सो ताशकंद बुखारा ताईं, आज़रबाईजान उज़्बेकिस्तान ताईं थो वञे पियो। ऐं हिन सां गॾो गॾु चांवर जेको आहे उहो बि जेको आहे स्मगल थियो आहे। उनजी क्राइसिस जेके अचण वारा आहिनि उन ॾे शायदि तव्हांजो तवजो कोन्हे पियो। उहो बि वॾे तइदाद में जेको आहे स्मगल थी वियो आहे, ईरान वारे पासे, अफ़गानिस्तान वारे पासे। इहे सभु शयूं जेके आहिनि एतिरातू चोट पैदा करे हे जेके हुकुमरान आया आहिनि इहे पंहिंजो पाण खे करोड़पति बणाइण था चाहिनि था। इहो चोरनि जो हिकिड़ो टोलो आयो आहे। इन चोरनि जो टोलो जेको आहे सो हिन मुल्क खे वॾे हिकिड़े घोटाले में विझण थो चाहे पियो। हथरादू बुख बदहाली पैदा करे पंहिंजो पाण खे हे खरबपति ऐं अरबपति बणाइण था चाहिनि पिया। हाणे जेके गुज़िरियल 5 सालनि में जेका कणिक चोरी थी आहे, यानी जेके एयरपोर्ट में 10 अरब जी तरह सिर्फ़ु ख़ैरपुर में कणिक चोरी थी आहे। 20 अरब जी सखर में चोरी थी आहे। जेके फूड इंस्पेक्टर आहिनि GFs आहिनि उहे जेके सेल कयूं आहिनि, विकिरो कयूं आहिनि मिलुनि खे, ऐं अफ़गानिस्तान ताईं उहा जेका कणिक वई आहे गुज़िरियल उहे रेफरेंस कोर्टुनि में हलनि था पिया। त ज़ाहिर हींअर जेकॾहिं गवर्नमेंट अलर्ट खे गवर्नमेंट इहो इन खे करे असांजे मथां दॿाउ विधो थो वञे। भई कहिड़ो दॿाउ? जॾहिं तव्हां इंडिपेंडेंट आहियो, अर्ली तरमीम खां पोइ तव्हां कंहिंजे बि हींअर मातहत कोन आहियो,
न को तव्हां प्राइम मिनिस्टर जी डायरेक्शन वठी था सघो न कंहिं ॿिए ॾींहुं वठी था सघो पिया। हाणे इहे सभु ठीकु आहे। ॿाहिरि आहिनि सुभाणे हिननि जा जी शबीर साहब, उहे बि जेके ॾिसो मुलविस थियनि ऐं इहा हिननि वटां बि कणिक चोरी थिए मिल मालिकनि जे ज़रिए ऐं हे बि जेके ठीकु आहे शबीर साहब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था नसीर मेमण साहब ॾे। जी नसीर मेमण साहब, कीअं मोड़ींदा इन बहरान खे अगरि फूड सिक्योरिटी जो बहरान पैदा थिए थो त? तो पहिरीं ॻाल्हि त मूं गुज़ारिश कई त उसूली तौर ते जेकॾहिं मैनेजमेंट ठीकु हुजे त असां फूड इनसिक्योर आहियूं कोन। हिकिड़ा मुल्क आहिनि जिते अफ्रीकन कंट्रीज़ या जिन जो WFP जे हुन में ज़िक्र आहे रिपोर्ट में, उहे त बेसिकली उहे कंट्रीज़ आहिनि जेके कंहिं अरसे खां फेमाइन में रहनि था, उते उपाइजे अनु नथो ऐं ॿिया उन्हनि जा मसइला आहिनि। पाकिस्तान जे केस में सिचुएशन इहा न आहे त को हिते नथो उपाइजे, हिते ज़रूरत खां वधीक उपाइजे थो। ऐं जीअं शबीर साहिब ॿियनि दोस्तनि ॻाल्हि कई त सॼी सेंट्रल एशिया ताईं वेंदी आहे ऐं अॼु जी ॻाल्हि कान्हे, कंहिं ज़माननि खां कहाणी हलंदड़ आहे। हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त जेकॾहिं कणिक सेंट्रल एशिया ताईं अफगानिस्तान ताईं इलीगल वञे थी त उहा किथां वेंदी आहे ऐं जितां वेंदी आहे उहा कंहिंजी टेरिटरी आहे ऐं उन टेरिटरी जो कंट्रोल कंहिं वटि आहे? उहा का पुलिस वटि त कोन्हे को कंट्रोल, या को फूड डिपार्टमेंट त कंट्रोल ते कोन बीठो आहे। हा, लोकल विद इन प्राविंस इंटर डिस्ट्रिक्ट मूवमेंट थे उन में त तव्हां चई सघो था त फूड डिपार्टमेंट या लोकल पुलिस या ॿिया के इदारा मुलविस आहिनि। पर ही जॾहिं सरहद टपे थी ऐं कणिक का अहिड़ी त शइ कान्हे जेको पासे वारे खीसे में विझी खणी थो वञे। सो सभ खां पहिरीं जेकॾहिं हुक्मरान वाक़ई सिंसियर आहिनि, फूड सिक्योरिटी खे गारंटी करणु घुरनि था, त पोइ सभ खां पहिरीं त उहे नोन चाहियूं हुन जितां कणिक स्मगल थिए थी उहे सील थियनि। ॿी ॻाल्हि इहा त सिंध हुकूमत ते हाणे इहा ज़िम्मेवारी आयद थी थिए तो हिन क़िस्म जे बहरान खे साम्हूं रखंदे इहो मसइलो कैबिनेट या असेंबलीअ खां बाक़ाइदा उहा वरी जेकर ज़रूरत सम्झे थी रीइंफोर्स करण लाइ। हूअं त सिंध गवर्नमेंट वटि अथॉरिटी आहे, हुनखे का ज़रूरत कान्हे कंहिंखां पुछण जी। एग्रीकल्चर प्रोविंशियल शोबो आहे, तंहिंजे करे सिंध गवर्नमेंट पंहिंजे हिस्टोरिक डेटा जी बेसिस ते तय करे त हुन जी सूबे जे पंहिंजे आवाम जी ईंदड़ महीननि जी रिक्वायरमेंट केतिरी आहे, वार फुटिंग ते उहा परचेज कनि कणिक मार्केट मां। ही प्राइवेट ऑपरेटर्स परचेज कनि था, ही नथा कनि। तंहिंजी माना त हिननि जो सरकार जो जेको माण्हू वेठो आहे कारिंदो आहे उहो मिलियल आहे प्राइवेट ऑपरेटर्स आहे न। जेकर प्राइवेट ऑपरेटर खे मिले थी त हिननि खे छो न मिलंदी? ऐं हाणे छा थींदो त जॾहिं इन क़िस्म जूं ख़बरूं ईंदियूं त प्राइवेट ऑपरेटर जेको रेट ऑफर कंदो सरकार उहा ऑफर न करे रही हूंदी, इहो बि हिकिड़ो सॼो माहौल ठहंदो। तंहिंजे करे सेलर चवंदो त मूंखे जेकर 5 खां मथे ॾियनि था त मां उन्हनि खे ॾींदुसि ऐं हू ॿीणे अॻिते अॻियां स्मगल कराईंदा। सिंध गवर्नमेंट 144 लॻाए, जेको वणे सो लॻाए। माण्हुनि जी फूड सिक्योरिटी जो मसइलो आहे, माण्हुनि जे सर्वाइवल जो मसइलो आहे। सिंध हुकूमत ज़िम्मेवार आहे सिंध जे माण्हुनि जे अॻियां। बिल्कुलु सील करे छॾे, वफ़ाक़ी हुकूमत खे ॿुधाए छॾे त हीअ असांजी मिनिमम रिक्वायरमेंट आहे, हिन खां हेठि जी कणिक असां ॿाहिरि नथा वञणु ॾेई सघूं ऐं विद इन फ्यू डेज़ उहा कणिक प्रोक्योर करे वठनि। इहा का नामुमकिन शइ कान्हे का जेकर गवर्नमेंट करण ते अचे त करे सघे थी। जे करण ते अचे, ठीकु आहे, ही टाइम आहे, इहो करणु घुरिजे। ठीकु आहे। नसीर मेमण साहब जो चवणु हो त सिंध हुकूमत खे सख़्तु क़दम खणणु खपनि। नाज़रीन, वक़्तु थियो आहे हिकु नंढे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ इन जी फूड सिक्योरिटी ते बाक़ी पैनलिस्ट सां ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दो ॿीहर भलीकार। जी सोहेल सांगी साहब, तव्हां वटि अचूं था। ब्रेक खां अॻु में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं जेका UN जी रिपोर्ट हुई बुख ऐं बदहाली जे हवाले सां ऐं पाकिस्तानी गवर्नमेंट जेका मिसमैनेजमेंट ऐं करप्शन जे हवाले सां जेका ॻाल्हि कईसीं। इन पूरी सूरत हाल में मुंहिंजो तव्हां खां सुवालु आहे त अगरि फूड सिक्योरिटी जो बहरान पैदा थियो त हुकूमत उनखे मुंहुं कीअं ॾींदी? मुंहिंजे ख़्याल में हुकूमत इन मूड में ई कोन थी लॻे त फूड सिक्योरिटी जे इन बहरान खे मुंहुं ॾे। न त पाण वटि साल खण खां यको माकड़ जो हमिलो फसलुनि ते हले पियो, चोलिस्तान खां वठी ऐं पंहिंजे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदे थर ताईं इहो सॼे जेको इलाइक़ो आहे, इन सॼे में मतिलबु माकड़ फेरा खाए पई। उहो हिकिड़ो फूड सिक्योरिटी जे लाइ वॾो हिकिड़ो ख़तरो आहे। इहो जेको आहे उहो ख़ुदि हाणे जेको कणक जो इशू पैदा थियो आहे ऐं उन में वधीक स्मगलिंग थियण जा जेके इम्कान थिया आहिनि ऐं जेका खोट पैदा थी आहे ऐं पंजाब में जेका खोट थी आहे उहो बि कणक हितां खजंदी। त इन करे हिते मतिलबु आम माण्हू जे लाइ, ग़रीब माण्हू जे लाइ कणक वठणु, अटो वठणु जो उनजे बस में इहा ॻाल्हि न रहंदी। इन करे इहो वधीक फूड सिक्योरिटी जो इशू हिकिड़ो थींदो। हुकूमत वटि के बेड़ा उपाउ कोन था नज़र अचनि, छाकाणि इहा का अहिड़ी घणी का सूरत हाल कोन्हे जंहिंजे बारे में हुकूमत अॻकथी न करे सघे आहे, पंहिंजी प्लानिंग न रखे आहे। इहो त हिन जेका वर्ल्ड फूड ऑर्गेनाइज़ेशन उन तरफ़ां वार्निंग अची चुकी हुई त भई माकड़ जे करे छा सूरत हाल थींदी
पाकिस्तान में ऐं कोरोना जे करे छा सूरत हाल थी, इन लाइ WHO वारनि जी बि रिपोर्टूं हुयूं, त उन बारे कुझु बि न कयो आहे। त मुंहिंजे ख़्याल में सवाइ मुनाफ़ाखोरी जे हुकूमत बि का बि शइ करणु चाहे कोन थी, ऐं न त करण लाइ त इलाही शयूं करे सघनि थियूं जेके न पई करे। ठीक है जी। अली हसन साहब आपकी तरफ आते हैं, मुझे बताइएगा ये जो मौजूद सूरत हाल है उसमें अगर फूड सिक्योरिटी का बहरान पैदा हो गया तो पाकिस्तान गवर्नमेंट इसको कैसे फेस करेगी, उसका मुकाबला कैसे करेगी? मतलब आप तो सिर्फ बात कर रहे हैं ना फूड क्राइसिस की, फूड बहरान की। जी, मैं तो ये देख रहा हूँ पूरे मुल्क में हर चीज में क्राइसिस है, हर चीज में बहरान है, और वो किस तरह मुंह दे रहे हैं ये आप देख रहे हैं कि वफाकी हुकूमत और सूबाई हुकूमतों का जो गवर्नेंस का तरीक़ाकार है वो इतना खामियों से भरा हुआ है जिसकी इंतहा नहीं है, और जो लोग हुक्मरानी कर रहे हैं उन्हें इस बात के कतन कोई खदशा, कोई खौफ, कोई फिक्र नहीं है कि लोगों के साथ क्या होगा। वो ये समझते हैं कि उनके पास तमाम ज़खायर मौजूद हैं, वो ख्वाह पैसों की सूरत में हो, ख्वाह अजनास की सूरत में हो, ख्वाह और सूरतों में हो, तो इसलिए उन्हें कोई फिक्र नहीं है। अभी आप देखें ये जो गंदम की खरीदारी का मसला था, इसमें इन्होंने इतनी गवर्नेंस खराब थी कि बारदाना तक तो दिया नहीं जमींदारों को, या जो काश्तकार थे उनको बारदाना तक दिया नहीं इन्होंने। जब बारदाना ही नहीं दिया तो फिर आप कैसे समझते हैं? हालांकि वीट की क्रॉप किसी हद तक बेहतर हुई है हमारे पास, और हम चूंकि एक ज़रई मुल्क हैं इसलिए हमें बहुत सारी चीजों के बारे में ये खदशा नहीं होना चाहिए कि हमारे पास खुराक की किल्लत होगी, कोई बहरान पैदा हो जाएगा। हमारे पास असल चीज ये है कि आप सारी सूरत हाल को किस तरह निपटाते हैं, आप किस तरह की कार्रवाई करते हैं, आप किस तरह तवज्जो देते हैं, हमारे पास तो उसका फुकदान है। जी जी, थैंक यू। जी इनाम भट्ट साहब, जेकॾहिं फूड सिक्योरिटी जो बहरान पैदा थियो त हीअ हुकूमत उनखे कीअं मुंहुं ॾींदी? हिननि वटि त को बि इन जे लाइ प्लान कोन्हे त फूड सिक्योरिटी खे कीअं फेस कंदा। सभ खां पहिरीं त वॾो अहम जेको मसइलो आहे त जॾहिं कणिक लथी त उन वक़्तु पास्को तोड़े सिंध गवर्नमेंट ॿई इन में नाकाम हुया त उन्हनि खे केतिरी ज़रूरत आहे जो उहा कणिक जेका आहे परचेज करे वठनि, पर थियो ईअं त उहा खंड हिननि पंहिंजी टाइम ते कणिक पंहिंजे हिननि टाइम ते परचेज न कई, जंहिंजे करे प्राइवेट वापारी जेके आहिनि उहे मार्केट में लथा ऐं उन्हनि तेज़ी सां, तमामु वॾी तेज़ी सां उहा कणिक जेका आहे परचेज करणु शुरू कई। जॾहिं सरकार पंहिंजे सही टारगेट्स खे अचीव करण लाइ का रिथाबंदी न कंदी त ज़ाहिर आहे उन में प्राइवेट जेको आहे सो बायर जेको आहे मार्केट में अची थो वञे। उन खां पोइ जेका ॿी अहम शइ थी उहा इहा थी त जेके प्राइवेट बायर्स आहिनि उहे केरु आहिनि। उहो लॻे ईअं थो त ही सरकार जेका आहे मौजूदा हुजे, सिंध जी हुजे या वफ़ाक जी हुजे, उन्हनि में उहे प्राइवेट जेको आहे स्टेक होल्डर्स मौजूद आहिनि जेके इन्हनि शयुनि जो फ़ाइदो वठनि था, ऐं सरकार लॻे थो त डेलिबरेटली जेको आहे सो अहिड़ा कमु करे थी, यानी ॼाणी ॿुझी जेको आहे अहिड़ा फ़ैसिला करे थी त टाइम ते उहा परचेज न थिए, ख़रीदारी न थिए, त जीअं कणिक उहा जेका आहे सा निजी वापारी ख़रीद करे वठनि ऐं पोइ वरी जेको आहे सो उहा साॻी शइ जेका आहे खे मार्केट मां वठण जे लाइ सरकार खे जेको आहे वधीक पैसा अदा करणा पवनि। त हिकिड़ी उहा उन टाइम ते जेका आहे जो फेल्यूअर आहे। ॿियो जेको वॾो फेल्यूअर हूंदो आहे उहो इहो आहे त मुल्क जी पंहिंजी जेका नीड आहे उहा पूरी न थियण जी सूरत में जॾहिं उहा ॿाहिरि निकिरी थी वञे कणिक, त हुकूमत वरी ॿिया नवां फ़ैसिला करे थी त वापारियुनि खे ई वरी इजाज़त ॾिए थी त कणिक जी असांजी घुर्ज पूरी करण लाइ ॿाहिरीं दुनिया मां कणिक ख़रीद कयो, जेका यकीनन रुपए जे क़दुर जे फ़र्क़ु हुजण जे करे डॉलर जे भेट में ऐं ॿियनि मुल्कनि खां ट्रांसपोर्टेशन जा अख़राजात ऐं उते जे वैल्यू उन जी जेका क़दुरु आहे उन में उन जी जेका क़ीमत आहे उहा वधीक हुजण जे करे जॾहिं उन्हनि खे थिए थो त हेतिरे में असांखे कणिक पवंदी, उहा वरी सब्सिडी उन्हनि खे सरकार ॾिए थी। त ॿीणे तरीक़े सां ॿिन्ही पासनि खां सरकार पंहिंजे उन्हनि माण्हुनि खे मुस्तफ़ीज़ करण लाइ लीगल वे सां उन्हनि खे पैसो कमाए ॾियण जे लाइ हिकिड़ा इहे तरीक़ा अख़्तियार करे थी, जंहिं जे नतीजे में भोगे अवाम थो। त हाणे इन में ईअं न सम्झणु खपे त कोई नाअहली आहे या नाकामी आहे
या हुननि खां इहो मैनेज कोन थो थिए, मिसमैनेजमेंट आहे। ऐं सिधो सो चवां थो त न इहा नाअहली आहे, न नाकामी आहे, न मिसमैनेजमेंट आहे, इहो डेलिबरेट एक्शन आहे। उहो चाहे सिंध गवर्नमेंट हुजे या चाहे वफ़ाक़ी सरकार हुजे, उन्हनि जे अंदरि उहे अहिड़ा माण्हू वेठल आहिनि जेके बिलियंस ऑफ रुपीज़ इन्वेस्ट कनि था इन्हनि ॾींहंनि में, ऐं उन जे मद में वरी उन्हनि खे कमाए ॾियण जे लाइ उहा सरकार अहिड़ियूं पॉलिसीज़ ठाहे थी। ऐं उहे छाजे लाइ थियनि था? छाकाणि यकीन उन जे पुठियां हिकिड़ो या त उन्हनि जे अंदरि शेयर होल्डर्स हिननि जा सरकार में वेठल माण्हू आहिनि, या उन जो किकबैक्स वठनि था, या न कंहिं न कंहिं तरीक़े सां उन पॉलिसी मेकर्स खे उन जो को बेनिफिट पए थो। तंहिंजे करे आउं सम्झां थो त ही हुकूमतूं अवाम जे मुफ़ाद वटां कमु करण जे बजाए उन कारोबारी धुरियुनि जे मुफ़ाद खे नज़र में रखी करे कमु कनि थियूं, जंहिंजे करे सभु इशूज़ पैदा थियनि था, क्राइसिस पैदा थियनि था। ऐं हीअ त वधीक ठीकु आहे। इनाम साहब तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार सरकारी मुलाज़िमनि लाइ नई पॉलिसी जोड़ण जी तयारियुनि में आहे। ख़बरुनि मूजिबि सरकारी मुलाज़िमनि जी रिटायरमेंट जी उमिरि 55 साल करण ते गौर करे रही आहे ऐं मुलाज़िमनि जी सालियानी पघार में जेका वाध थींदी आहे उनखे ख़तमु करण ते गौर करे रही आहे। ॿुधण में आयो आहे त IMF जे रुकियल प्रोग्राम खे बहाल कराइण लाइ IMF जे इन शर्त खे मञण ते हुकूमत रज़ामंदी ॾेखारी आहे। इन सूरत ते राय मालूम करण लाइ हलूं था शबीर शर साहब ॾे। शबीर सर साहब मूंखे इहो ॿुधायो त आख़िर IMF जी असांजी पाकिस्तानी गवर्नमेंट में एतिरी मुदाख़लत छो आहे ऐं उनजे चवण ते हुकूमत एॾो होस्टाइल क़िस्म जो क़दम खणण लाइ तयारु थी वई आहे? कीअं था ॾिसो अहिड़े क़दम खे? असल में छा आहे त असांजे मुल्क ते अंदरि जेका हींअर हुकूमत आई आहे उहा आहे सूदखोरनि जी, व्याजखोरनि जी, सम्झे न। उन्हनि खे हुन सां कोई बि सरोकार कोन्हे। उन्हनि खे जेके बि आलमी इदारा आहिनि, वर्ल्ड बैंक आहे, IMF आहे, जीअं चवनि था जेका डिक्टेशन ॾियनि था उहे उनखे आमना सदक न क़बूल करण लाइ तयारु आहिनि। हाणे उन्हनि खे IMF वर्ल्ड बैंक जेका आहे सा तजवीज़ ॾिनी आहे त पंहिंजे मुलाज़िमनि जी जेका सालाना इंक्रीमेंट आहे उहा न वधायो, इन सां तव्हांखे खसारो थो थिए पियो। भई जॾहिं महांगाई जो जेको रेशियो आहे हर महीने ते महांगाई वधंदी वञे ऐं मुलाज़िम सॼो साल जेको आहे सो लोड़े, इन डिसंबर जो इंतज़ारु कंदो आहे त हुन में हिनखे इंक्रीमेंट मिलंदी त हुनजे मसइला ऐं महांगाई खे थोरो घणो हो मोड़े सघंदो। ऐं उहा बि तव्हां बंदि कयो बजाए इनजे त उन इंक्रीमेंट में तव्हां इज़ाफ़ो कयो, मुलाज़िम जी पघार जेका आहे थोरो या वधायो, ऐं रिटायरमेंट जी एज जीअं दुनिया में हले थी पई 66 साल था 66 साल कयो। उन जॻह ते पंहिंजे माना मुल्क जे माण्हुनि जा मसइला वधाइणा आहिनि, उन्हनि सां हिननि जो को सरोकार कोन्हे को। हिननि खे जेको आहिनि सो कमीशनूं खाइणियूं आहिनि आलमी इदारनि खां, पंहिंजा घर भरणा आहिनि, पंहिंजा पेट भरणा आहिनि ऐं ग़रीब माण्हुनि जा पेट फाड़णा आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे सो कसम कुर्सी वारी हालत में छॾिणो आहे। माना माण्हू जेको आहे सो उनजो जीअण जंजाल करणो आहे। हिते जेकॾहिं सरकारी मुलाज़िम जी तव्हां पघार घणी था वधायो था, साल जी इंक्रीमेंट किथे 100 आहे, किथे 200 आहे, किथे 500 आहे, उहा बि जेकॾहिं तव्हां न वधायो त हुनजी सुकी पघार ऐं तव्हां जो जेको अटे जो रेशियो डिसंबर खां पोइ 100 रुपए ते खां जेका मथे हलियो वेंदो, जेका हींअर सिचुएशन बि थी आहे। तेल जा अघ जेके आहिनि से वधनि था पिया, भाॼियुनि जा अघ वधनि था पिया, टमाटनि जा अघ वधनि था पिया, पटाटनि जा वधनि था, बसर जा वधनि था पिया। इन शयुनि या त तव्हां उन्हनि शयुनि ते जेको आहे कंट्रोल करियो। भला IMF वर्ल्ड बैंक जो तव्हां ठीको छो कयो आहे? हिन मुल्क खे उन्हनि खे ठीके ते छो ॾिनो आहे? या अॻो पोइ हे मुल्क उन्हनि जे हवाले करे छॾियो, तव्हां त जान छॾियो। ठीक है शबीर शर साहब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। अलीसन साहब, आपकी तरफ आते हैं। मुझे बताइएगा कि ये जो हुकूमत वफाकी मुलाजमीन या सरकारी मुलाजमीन के खिलाफ जो होस्टाइल कदम उठाने जा रही है, कैसे देख रहे हैं आप उसको? भाई बात ये कि अगर ये गौर कर रहे हैं तो इनको चाहिए वो गौर करने वाले कागजों में आग लगा दें, इसलिए कि इस मुल्क में जो सूरत हाल है वो अगर पॉलिसीज IMF के तहत बननी है और इस तरह के मामलात भी IMF को करने, तो फिर बेहतर है IMF को कहें कि खुद आके बैठें और हुक्मरानी कर लें ताकि हम आसान जिंदगी तो गुजारें। IMF में पॉलिसी मेकर्स जो लोग हैं, जो मंसूबा बंदी करते हैं, वो तरक्की याफ्ता ममालिक में रहते हैं, उनकी सोच हमसे बहुत ज्यादा मुख्तलिफ है, हमारी जरूरतों से मुख्तलिफ है। सिर्फ ये 2 फैसले इंक्रीमेंट नहीं देंगे और उम्र के जो पाबंदी है वो कम कर देंगे, ये 2 फैसले आपके यहाँ इतने बड़े पैमाने पे रिश्वत का बाजार गर्म करेंगे कि लोग देखते रहेंगे, हुकूमत के पास फिर कोई कदम नहीं होगा कि उसको रोक सके। वैसे ही इस मुल्क में बेरोजगारी का बहरान है, बेरोजगारी है,
कोरोना की वजह से जो निजी तबका है, जो निजी इदारे हैं, वो उन्होंने लोगों को फारिग कर दिया है। हुकूमत भी कहे कि भाई ठीक है, हम भी लोगों को फारिग कर देते हैं, तो फिर जो चाहे उम्र मुकर्रर कर लो, जो चाहे तनख्वाह मुकर्रर कर दो, जो ठीक है। बात यह है कि देखें, फिर मैं यही कह रहा हूं, आपके यहाँ हुक्मरानी का बहरान है। जो लोग हुक्मरानी कर रहे हैं उनका इससे सरोकार नहीं है कि तनख्वाह पे वो गुजारा नहीं करते हैं, वो अपनी उम्र पे गुजारा नहीं करते हैं। उनके पास इतने वसाइल मौजूद हैं कि उन्होंने इसकी फिक्र नहीं है कि आम लोगों के साथ क्या होगा। जी 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 अमर सिंधु साहबा, जेका पॉलिसी आहे जंहिं ते वफ़ाक़ी हुकूमत गौर करे रही आहे उनखे कीअं था ॾिसो? मां ईअं सम्झां थी त पाकिस्तान जी जेका मौजूदा हुकूमत आहे उहा मौजूदा हुकूमत दरअसल जेका असां हिकिड़ी का चूंडियल या इवन का सिलेक्टेड हुकूमत कान्हे, ही दरअसल IMF जी हुकूमत आहे। IMF जा ही जेके हुकूमती सरबराह वेठा आहिनि उहे दरअसल उनजे जेका असां टास्क खे कंप्लीट करण लाइ वेठा आहिनि। हिननि जो पंहिंजो टास्क कोन्हे जेका असां मुल्क जी मईशत हलाइण या मुल्क हलाइण या मुल्क जी बाबति जेका असां माइशी पॉलिसी ॾियण। ही जेका डिक्टेशन, जेका डिज़ाइन ऐं जेको जेका असां प्रोजेक्ट अचे थो उनखे एज़ इट इज़ जेका असां लागू कनि था, इहो ई फ़र्क़ु हूंदो आहे। अवाम खे सम्झणु खपे त इहो ई फ़र्क़ु हूंदो आहे अवामी हुकूमतनि में ऐं सिलेक्टेड हुकूमतनि में। अवामी हुकूमतूं जीअं त अवाम खां वोट वठी ईंदियूं आहिनि, तंहिंजे करे उहे लाज़मी तौर ते इन में को शक कोन्हे त केतिरनि ई जेका असां ॾहाकनि खां पाकिस्तान में IMF ऐं उनजे हवाले सां पॉलिसीज़ ठहंदियूं रहंदियूं आहिनि। पर उनजे बावजूदि असां ॾिसूं था त जेके मुंतख़िब हुकूमतूं हूंदियूं आहिनि उहे कंहिं हद ताईं ज़रूरु मज़ाहमत कंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ पॉलिसियुनि जे हवाले सां। इहे प्रपोज़ल ईअं कोन्हे त को पहिरियों दफ़ो आया आहिनि, इहे प्रपोज़ल अहिड़े क़िस्म जा ॿिया अवाम दुश्मन प्रपोज़ल ईंदा रहंदा आहिनि। ऐं उहे अवाम दुश्मन प्रपोज़ल जेका असां छाकाणि त जेके रिवायती पार्टियूं आहिनि उन्हनि खे ॿीहर अवाम में वञिणो पए थो, कुझु न कुझु फेस सेविंग जो जेका असां गुंजाइश रखनि था। जॾहिं त ही जेका मौजूदा जेका हुकूमत आहे उनमें लॻे थो त सफ़ा जंहिंखे सिंधी में चइजे त लाहे पाए अवाम जे पुठियां बिछी आहे। ऐं उन में जेका असां जेका प्रपोज़ल जीअं अचे थो उहो ओड़ी तरीक़े सां जेका असां इम्प्लीमेंट कयो पियो वञे। हिकिड़े पासे प्राइवेटाइज़ेशन कई पई वञे, ॿिए पासे सरकारी मुलाज़िमनि जूं जेके असां उमिरूं घटायूं पियूं वञनि, टे तरफ़ चयो पियो वञे त पेंशन न ॾिनी वेंदी, चौथे तरफ़ जेका असां ही इंक्रीमेंट जा ठीकु आहे अमर सिंधु साहिबा, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था सोहेल सांगी साहब ॾे। सोहेल सांगी साहब, इहे ॿुधायो जेका इहा होस्टाइल पॉलिसी आहे सरकारी मुलाज़िमनि लाइ, उनखे तव्हां कीअं था ॾिसो जंहिं ते सरकार गौर करे रही आहे? आउं सम्झां थो त हिकिड़े मुल्क जे हिकिड़ो महदूद तबिको जेको सरकारी मुलाज़िमनि जो आहे उन खे जेका सोशल सिक्योरिटी हासिल हुई उहा हुकूमत ख़तमु कई करे। हालांकि सॼी दुनिया में जेको ॿ शयूं ॾाढियूं अहम थियनि पियूं। हिकिड़ो इहो आहे त हर मुल्क जे हर शहरी खे हिकिड़ी सोशल सिक्योरिटी आहे त भई हुनखे बेरोज़गार जी सूरत में हुनखे हीउ अलाउंस मिलंदो, हुनजी हेल्थ जे हवाले सां हीअ सहूलियतूं हूंदियूं, हुनजे रिटायरमेंट जे एज जे हवाले सां हीअ शयूं हूंदियूं। पाण वटि उहो आहे ई कोन। जो तमामु नंढो तबिको आहे, इन जो नंढे तइदाद में आहे सरकारी मुलाज़िम जंहिंखे जेको आहे इहो हुयो हासिल हुई, उनखे जेका सहूलियत हुई उहा उहा बि ख़तमु करे छॾी आहे। जी ठीकु आहे। जी नामवीर साहब, जी नामवीर साहब, छा चवंदा तव्हां हिन पॉलिसी जे हवाले से जंहिं ते सरकार गौर करे रही आहे? सरकार जेको आहे सो अंध में घोड़ा दौड़ाए रही आहे। इन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त सर्विसिस रूल्स ऐं पे स्केल स्ट्रक्चर जेको हूंदो आहे उन में तव्हां जेॾी महिल हिकिड़ो एम्प्लॉय खणंदा आहियो त उन सां हिकिड़ी तव्हां कमिटमेंट कयो था, ऐं उहा इहा ई आहे त बेसिक पे हेतिरी आहे, जंहिंजो स्टेज वाइज़ हर साल इंक्रीमेंट हेतिरो हूंदो, मैक्सिमम स्टेजिस हेतिरा हूंदा, जंहिंमें आख़िर में जेको आहे जेका सुपर एन्यूएशन थींदी उन ते वञी हेतिरी करे उहा सैलरी बीहंदी। हाणे उहो एग्रीमेंट खां जेकॾहिं गवर्नमेंट डिनाए करे थी या डिफर करे थी त ही सॼे मुल्क जा माण्हू कोर्टनि में हलिया वेंदा ऐं इहो सिलसिलो बीह कोन सघंदो। या त पहिरीं पंहिंजे कानून में उन में अमेंडमेंट आणनि जंहिंमें पे स्ट्रक्चर ऐं सर्विसिस जेको रूल्स आहिनि उन में अमेंडमेंट करे तय कनि त मैक्सिमम सैलरी जेका हूंदी उहा एम्प्लॉय खे ॾिनी वेंदी जंहिंजो सालियानो इंक्रीमेंट सां को बि तालुक न हूंदो। नंबर 2, हिते पाकिस्तान जे अंदरि वॾे खां वॾो मसइलो इहो आहे त इवन जेका ग्रेजुएटी ऐं पेंशन वग़ैरह हूंदी आहे उहा हर साल बजट में शामिल कई वेंदी आहे, जॾहिं त हुअण ईअं खपे त हर साल उहा उन्हनि खे
पंहिंजी किथे सेविंग में इन्वेस्ट करे उन खां पोइ उन जी इनकम मां उन्हनि एम्प्लॉइज़ खे ॾियणु खपे। पर ही मिसमैनेजमेंट जे करे हिन जो सिस्टम इहो आहे त जॾहिं खां वठी करे पाकिस्तान ठहियो आहे, जेके माण्हू जेकॾहिं मरी विया त ठीकु आहे, जिन जी सर्विस हले थी, रिटायर थी विया त उनखे अञा ताईं पेंशन पिया ॾींदा ईंदा, त उहे पैसा बि हर साल जे बजट मां ईंदा आहिनि। जी इहे हिननि जो फाइनेंशियल हिकिड़ो सफ़ा ग़लति क़िस्म जो तरीक़ेकार हुजण जे करे उहे थियनि था। ऐं ॿियो हींअर जेकॾहिं IMF जे चवण जे करे हू इहे शयूं वठंदा, इहे ऑर्डर्स उन्हनि खां वठंदा ऐं उन्हनि ते अमल कंदा, त मुल्क जे अंदरि जेको बि सर्विस कंदड़ नौकरी पेशा माण्हू आहे, मुलाज़िम आहे, उन वटि ॿ रस्ता हूंदा। हिकिड़ो या त गवर्नमेंट जे ख़िलाफ़ थी करे बीहे, पोइ हुते हर हंध ते उन्हनि खे ॾुखियाईं पेश ईंदियूं। नंबर 2 या हू कोर्ट जो रस्तो वठे। नंबर 3 जेकॾहिं आसान आहे त रिश्वत। ठीकु आहे इनामित साहब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। नाज़रीन, तव्हां महिमान जा राय ॿुधा, प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुतो। असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।